नाज़रीन, पाकिस्तान स्टेट बैंक जी जश्न आज़ादी जी डायमंड जुबली के मौक़े ते जारी कयल 75 रुपए जो करंसी नोट मुख़्तलिफ़ ऐं दिलचस्प बहसनि हेठि आहे। अचो त ॾिसूं हिन रिपोर्ट में। पाकिस्तान स्टेट बैंक पारां जश्न आज़ादीअ जी डायमंड जुबली जे मौक़े ते जारी कयल 75 रुपयनि जे करंसी नोट ते दिलचस्प बहसनि जो सिलसिलो जारी आहे। 75 रुपयनि जो इहो नओं नोट ॾाढो ख़ूबसूरत आहे। नोट जे साम्हूं वारे हिसे ते क़ाइदे आज़म मोहम्मद अली जनाह, अलामा इक़बाल, सर सैयद अहमद ख़ान ऐं फ़ातिमा जनाह जूं तस्वीरूं लॻल आहिनि। नोट जे पुठिएं हिसे ते मारखोर जी तस्वीर छपियल आहे। मारखोर पाकिस्तान जो क़ौमी जानवर हुजण सां गॾु पाक फ़ौज जे ताक़तवर जासूस इदारे ISI जो निशान बि आहे। सोशल मीडिया ते माण्हू नए करंसी नोट ऐं उन ते लॻल तस्वीरुनि बाबति दिलचस्प तबसरा करे रहिया आहिनि। कुझु माण्हुनि जो चवणु आहे त 75 रुपयनि जो ही करंसी नोट मुल्क जे 75 सालनि जे तारीख़ जी अकासी करे थो, जंहिंमें हिक पासे मुल्क जी समूरी क़यादत आहे त ॿिए पासे हिकिड़ो मारखोर। स्टेट बैंक जे तर्जुमान जो चवणु आहे त मुल्क जे 75हें जश्न आज़ादीअ जे मुनासिबत सां ही 75 रुपयनि जो नोट जारी कयो वियो आहे। ही नोट सेप्टेंबर जे आख़िरी हफ़्ते ताईं अवाम लाइ दस्तयाब हूंदो। नोट जो साओ रंग तरक़ी ऐं वाध वीज जी अलामत सां गॾु मुल्क जे इस्लामी सुञाणप खे उजागर पिणु करे थो। नोट जो सफ़ेद रंग हिक पासे जिते साए रंग जी सूंहं खे उजागर करे थो त ॿिए पासे मुल्क जे घण मज़हबी मुआशिरे जी तर्जुमानी बि करे थो। स्टेट बैंक जे तर्जुमान मूजिबि नोट जे साम्हूं उन्हनि अज़ीम अॻुवाणनि खे भेटा पेश कई वई आहे जिन नंढे खंड जे मुस्लमाननि खे वहदत जी हिक लड़ीअ में पोइ गॾु कयो ऐं हुननि जे लाइ पाकिस्तान नाले हिकु अलॻि वतन जो क़याम यकीनी बणायो। नोट जे पुठियां मारखोर ऐं दयार जूं तस्वीरूं तहफ़ुज़ माहौलियात बाबति असांजे तरजीहुनि जी अकासी कनि थियूं। नोट खे जदीद ऐं भरवसे जोगन सिक्योरिटी फीचर्स सां महफ़ूज़ बणायो वियो आहे। हिन करंसी नोट जी ॿी वॾी अहम ॻाल्हि इहा आहे त अखियुनि जे नूर खां महरूम माण्हू बि इन खे हथु लाहे अंदाज़ो लॻाए सघंदा त ही 75 रुपयनि जो नोट आहे। नोट जे हेठें हिसे ते उभरियल अखरनि में 75 रुपया ऐं 5 लकीरूं उकरियल आहिनि, जिन खे हथु लाहे महसूस करे सघिजे थो।